सभ खां पहिरियां त तमामु घणी ख़ुशी थी आहे त अना बदोश राइटर्स कैफ़े तरफ़ां ही तारिक अशरफ जी यादि में प्रोग्राम रचियो वियो आहे ऐं थी वियो आहे। इन जो तव्हांखे वाधायूं हुजनि। ऐं हक़ीक़त इहा आहे त तारिक अशरफ जे बारे में रुगो सोचींदा आहियूं असां, छाकाणि त उनखे पढ़ियो आहे त हिकिड़ो पंहिंजे अंदर में मुहबत जो अहसासु पैदा थींदो आहे। जीअं साईं खलील काज़ी साहिबु पंहिंजे आख़िर में चयो त हू असांजे चौधारी ॼण महसूसु थींदो आहे त मौजूदु आहे। ऐं उहो इन करे थो थिए त जंहिं तरह सां तारिक अशरफ ज़िंदगी गुज़ारी, कमु कयो, कमिटमेंट या वाबस्तगी रखी, उहा ई शइ आहे जेका असां सभिनी खे उन सां या उन जी शख़्सियत खे असां सां ॻंढे थी पई। मुंहिंजे ब्रदर डॉक्टर मोहम्मद बुढ़ो साईं त घणो वेझो रहियो हुनजे, उनजी लाइब्रेरी असां वटि कमरे में तमामु सुठी हूंदी हुई। उहो 70s में जी 70s में उहो हिते LMC में जॾहिं डॉक्टरी पढ़णु आयो त हुनजो हिते पोइ उथा वेठी बि थी ऐं सुहिणी रिसालो, बहिराण, रूअरियाण, ॿिया सभई रिसाला ऐं किताब तमामु घणा उहे असांजे घर में मौजूदु थिया। ऐं जीअं ई 88 में 88 89 खां वठी असां बि वरी इल्मु अदब सां लॻाव थियो ऐं लिखणु शुरू कयो त उहे किताब असांखे ॼण घर में मौजूदु थी मिलिया। ऐं यूनिवर्सिटी में मां नावाई में आयुसि त असांजे बि लिखण जी शुरूआति थी त उन वक़्तु मां शाइरी बि पई कई ऐं कहाणियुनि जी बि शुरूआति कई। त मां कहाणी शौक़ु थियो त ज़ाहिरा सुहिणी हिकिड़ो वॾो रिसालो हुयो, उन में छपरायां यूनिवर्सिटीअ मां ई मां पोस्ट करे तारिक अशरफ साहिब ॾांहुं उहा कहाणी पंहिंजी मोकिली। जज़्बाती अंदाज़ जी लिखियल ई बिल्कुलु इब्तिदाई शुरूआति ई असांजी ज़ाहिरा उन में घणियूं कचायूं पकायूं हुयूं। पर 2-4 ॾींहं मस गुज़रिया त मूंखे तारिक अशरफ साहिब जो ख़त अची पहुतो यूनिवर्सिटी जे हॉस्टल जी एड्रेस ते। ॾाढी ख़ुशगवार हैरत थी। ऐं उन में आम ॻाल्हि इहा हुई त उन कहाणीअ जो पूरो तर्जुमो तारिक अशरफ साहिबु लिखियो हुयो त हिन कहाणीअ में ही फोटूं आहिनि, हीअ जज़्बातियत आहे, ही डायलॉग आहिनि, पर हिन में अञा प्लाट जी खोट आहे ऐं उहा किथे आहे, उहा उन में अचणु घुरिजे। माना हिकिड़े एडिटर तौर ते हुनजो जेको विज़न हुयो उन्हनि शयुनि खे ॾिसण जो ऐं सम्झण जो जेको पुराणे वक़्त खां वठी 60 जे टाइम खां वठी हलंदो आयो, उहो ॼण उन कन्वे कयो हिकिड़े नए राइटर ॾांहुं जेको मां कयो। हाणे हिन में तमामु ज़ाहिरा त घणियूं ॻाल्हियूं बि घणियूं थियूं, पर मां मुख़्तसिर तौर ते 2-4 ॻाल्हियूं करणु चाहींदुसि। हिकिड़ी त सुहिणी नालो चूंडणु, त तारिक अशरफ सुहिणी नालो छो चूंडियो, प्रिंटर इदारे जो बि ऐं ख़ुदि रिसाले जो बि। त सुहिणी असां वटि मुआशिरे जे रिवायतुनि खां बग़ावत जो हिकिड़ो उञाण आहे ऐं पंहिंजी वाटूं वठण वारो हिकिड़ो किरदारु आहे। त उहो उन लिहाज़ खां हिकिड़ो महसूसु थिए थो त तारिक अशरफ जे ज़हन में इहा हुई त मूंखे हिन समाज में उथल पैदा करणी आहे, अदब में जेको आहे सो पंहिंजो नयूं वाटूं घड़णियूं आहिनि, त उहे हुन घड़णी शुरू। ऐं साॻी तरह सां वरी हुनजो जेको सिंबल आहे, जेका हुनजो प्रेजेंटा सुहिणी जे किताबनि ते बि ऐं सुहिणी रिसाले ते बि डांसिंग गर्ल जेके आम तरह सां असां चऊं था, त इहा वरी हुनजी कमेंटमेंट असांजी पंहिंजी सिंधी तहज़ीब सां लाॻापे खे ज़ाहिर थी करे पई। त हुन जो प्यारु सिंध सां, सिंधी ॿोलीअ सां, सिंधी माण्हुनि सां, उन्हनि जी बहितरी करण सां हुयो मुकमिल तरह सां कमिटमेंट। ऐं उहो इज़हार हुनजो उन्हनि इंटरव्यूनि मां ज़ाहिर थींदो, जेके सुवाल पूरे सचाईअ सां, पूरे ज़ोर सां, बिना कंहिं जेको आहे सो मसइलात जे उन्हनि सभिनी शख़्सियतुनि खां पुछा जिन जा हुन इंटरव्यू कया। ऐं कहाणीकार हैसियत सां साईं त तमामु आम ॻाल्हि कई सुमरे साहिब कई त हुनजो कहाणी सां बि इश्क़ हो ऐं उहो इश्क़ हुनजे सुहिणे साले में बि जेके ख़ुदि कहाणियूं जो वॾो भाङो थींदो उहे छपियूं हुन में बि। पर साॻिए वक़्तु जेके उन कहाणियुनि जा मजमूआ तरतीब ॾेई छपराया, बहितरीनु कहाणीकारनि जूं बहितरीनु कहाणियूं ऐं 30 सालनि जूं चूंड कहाणियूं ज़ेज़ाब, त उन्हनि बि ॼण हिकिड़ी शइ मुयसरु करे ॾिनी त कहिड़ियूं कहाणियूं हुअणु घुरिजनि, कहिड़ी तरह सां लिखणु घुरिजनि।
बाक़ी त उनजा जेके किताब आहिनि इहे जेल में 22 महीना, अधु मुलाक़ात खतरनारो, या हथियां तकड़ोल जो बि ज़िक्र थियो, या इंटरव्यू जो बि किताबु छपियोसि इंटरव्यू जे नाले सां। ऐं हीअ जेके कहाणियुनि जा बि सभई मजमू आहिनि। महसूसु थींदो आहे त हक़ीक़त में हाणे त किताब घणा PDF में अचनि था पिया, पर किताब इहे असांजे पंहिंजी ज़ाती लाइब्रेरियुनि में ज़रूरु छपियल हालत में हार्ड कापी में हुअणु घुरिजनि, छाकाणि त असां अॼु बि उन्हनि मां घणो कुझु सिखी सघूं था पिया। किरदार जेके आहिनि वेरानूं था, घर कहाणी जेका अथसि थाई नसीर साहब इन मजमूए में बि शामिलु आहे। ॾिसो त कहिड़े नमूने सां ख़राबु करे थो पियो तारिक अशरफ पंहिंजी कहाणीअ जी उनखे किरदार तजसुस जेको पैदा थो करे पियो थोरनि सुफ़नि में या ॿिनि सुफ़नि जे में, त आख़िर में जेका तव्हां कहाणी हाणे बाज़ी पढ़ी जेका आहे त कहिड़े नमूने सां उहा अचे थी पई। या तवील कहाणी दर्द जा ॾींहं दर्द जूं रातियूं, तंहिं वक़्तु किताबु छपियो त शायदि 100 सुफ़नि ते इहा मुश्तमिल क्राउन साइज़ में आयो हो त उन में मौजूदु हुई। त तवील कहाणी जे हिसाब मां बि उन जा तजुर्बा इहे मौजूदु आहिनि। बहरहाल हिकिड़े इंतिहाई सिंधियत जी अहम शख़्सियत ऐं उनखे ज़रूरु यादि करणु घुरिजे ऐं नई नस्ल ॾांहुं मुंतक़िल करणु घुरिजे। अॼोकी हीअ तक़रीब बि मां सम्झां थो उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे जंहिं ते तव्हां सभिनी खे जस हुजे। महिरबानी वरी।